अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध रखनी ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां गोसपुर में ख़बर शेयर कंदा हलूं। गोसपुर पीपल्स पार्टी टाउन गोसपुर तरफ़ां कायद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 93वीं सालगिरह जे मौक़े ते गोसपुर में शहीद कायद जे रूह खे साथ सवाब पहुचाइण लाइ जियालनि तरफ़ां क़ुरान ख़वानी कई वई, जंहिंमें पीपी टाउन सदर अकबर खान लोलाई, जनरल सेक्रेटरी मज़हर अली समेजो, वसीम हैदर मीरानी, मोहम्मद अली लोलाई, कुदरतुल्लाह मीरानी ऐं पीपी टाउन गोसपुर जे जियालनि जी घणी शिरकत। वधिक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।